नाज़रीन, दुनिया में ग्लोबल सिस्टम के बेहतर रखण लाइ वणनि ऐं ॿूटनि जो किरदारु इंतहाई अहम हूंदो आहे। तरक़ियाती मुल्कनि में वणकारी मुहिम खे तेज़ी सां फैलायो पियो वञे, पर अफ़सोस जो कराची में गुलनि जूं नर्सरियूं ॾींहों ॾींहुं ख़तम थींदियूं पई वञनि। उन जो आख़िर कारण छा आहे? उन हवाले सां ॾिसूं था शाहिद कुराई जी हीअ रिपोर्ट। वण टिण ॿूटा ऐं सावक न रुॻो माहौलियात पर ख़ूबसूरती में इज़ाफ़ो कनि था, पर इहे इंसानी हवासनि ते पिणु गहरो असर छॾनि था। सनती दौर खां अॻु जॾहिं मुकमल तौर ते ज़रई समाज जो असर हो त उन्हीअ में वणनि ऐं मुख़्तलिफ़ ॿूटनि खे अनाज, बीमारियुनि जे इलाज ऐं छांवरीअ लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो। ज़रई समाज बाद सनती दौर जी जीअं ई शुरूआति थी त शहरनि जे वजूद में अचण सां गॾु नर्सरियुनि, बाग़ीचनि ऐं पार्कनि जो बुनियादु पियो। समुंड जे किनारे ते आबाद सिंध जी राजधानी वारे शहर कराचीअ में सनती समाज जा बुनियाद मज़बूत थियणु शर्त माहौल जी ताज़गी बरक़रार रखण लाइ नर्सरियुनि जो बुनियादु विधो वियो। हिकिड़े दौर में जॾहिं कराची में रुॻो पथरीली ज़मीन, साहिली पट्टी वारो इलाइक़ो सम्झियो वेंदो हो, हू कराचीअ में बंदरगाह ऐं वापारी कोठनि जे वजूद में अचण खां पोइ कराची शहर जीअं ई तरक़ी करणु शुरू कई त उते कराचीअ जे माहौल खे ख़ूबसूरत ऐं सावक भरियो ठाहिण लाइ शहर के मुख्तलिफ इलाक़नि में नर्सरियुनि जो जार विछायो वियो। ये बहुत ज़रूरी है। कराची में जैसी जहरीली हवाएं और गैसेस पैदा हो रही है, गाड़ियों का धुआं, डीजल, धूल, उस लिहाज से ये कहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा लोग इनफरादी तौर पर भी अपने घरों में, जैसे हम इनफरादी तौर पर भी लगा रहे हैं नर्सरी, 10-12 गमले ये ज़रूर लगाएं अगर अपनी बीमारियों से बचत करनी है तो। कराची जे शाहराह फैसल ते वाक़े हिकिड़ो इलाइक़ो नर्सरीअ जे नाले सां पिणु मशहूरु आहे। दुनिया जी घण आबादी वारे शहरनि में कराचीअ जो भी पहिरीं सिफ़ जे शहरनि में शुमार थिए थो। ज़ाहिर महंगाई बढ़ी है तो हर चीज़ की कीमतें भी आसमान पर चली गई हैं, तो लोग जो मिडिल क्लास तबका है वो फिर अवॉइड कर रहा है। इस वजह से अब सेल नहीं हो रही है नर्सरियों की, तो वो नर्सरी बंद हो रहे हैं। पानी के बिल बहुत आ रहे हैं, बिजली के बिल बहुत आ रहे हैं, स्पेशली पानी के बिल की वजह से, पानी नहीं है, वैसे ही नहीं है, तो इनको ख्याल रखने के लिए इन लोगों को बहुत पैसे देने पड़ते हैं। कराचीअ जी पथरीली ज़मीन मथां सीमट ऐं लोह सां ठहियल ॻण इमारतनि जी मौजूदगीअ में हुकूमती तोड़े खांगी सतह ते शहर जे माहौल खे थधो रखी वधीक नर्सरियूं क़ाइमु थियणु खपनि हा, पर माहौल दुश्मन हुकूमतनि ऐं खांगी इदारनि जी बेध्यानी सबबि जिन इलाइक़नि खे नर्सरियुनि वारे इलाइक़े जो दर्जो ॾिनो वियो हो, उन इलाइक़नि में नर्सरियुनि खे ख़तमु करे घणमार इमारतनि ऐं पुलनि जो हिकु वॾो झंग आबाद कयो वियो आहे। गुल वण जेके आहिनि इहे हणणु खपनि, सुठी शइ आहे इहा, तमामु बहितरीनु। ऐं पंहिंजे दोस्तनि खे ऐं पंहिंजे मिट माइटनि खे बि इहो चइजे त भाउ जेतिरो थी सघे गुल ऐं वण लॻायो पंहिंजे घरनि जे ॿाहिरि, गलियुनि में, गिटियुनि में, जिथे जॻह ॾिसनि वांदी जॻह हुजे त उते कुझु न कुझु लॻाइनि। पौधा घरनि में न हणंदा, वण न हणंदा जेसि ताईं इहे मौसम चेंज न थींदी, छो त हीअ अलाह जो रब पाक एॾो हिकिड़ो कानून रखियलु आहे ऐं रब पाक एॾी हिन में हिकमत रखियलु आहे जो वण में रब साईं एॾी माना हिकिड़ी रखी आहे जो माना आबहवा केॾी बि हुजे, गर्मी हुजे, उन खे मतिलबु हे माना वणनि जी हवा जिॻियां जा हू पंहिंजो गैस छॾींदा आहिनि, ऑटोमेटिक हुनजी माना तपिश घटि थी वेंदी आहे। माण्हू हुन ॼाणी खाइनि या गुल हणनि, पर हिकिड़ी माना पौधो हणंदा त माना हुनजी माना पौधो अहिड़ी शइ आहे जेको माण्हू सुबुह सां उथी अगरि बिस्मिल्लाह करे हुनखे पाणी ॾिए माना हू ज़िक्र बि कंदो आहे। हीअ हिकिड़ो पौधो हणंदा हिकिड़ी माना इबादत में शुमार अथनि। हिन में एॾी माना रब पाक हिकमत रखी आहे जंहिंजो को हिसाब बि न आहे। साईं हीअ ॾिसो हाणे घास लॻल आहे न, अगरि सुबुह जो निमाज़ पढ़ी तव्हां सिर्फ़ु हिन ते वॉक कयो, छिमकारो, त ऑटोमेटिक हिन में माना माक अहिड़ी हूंदी आहे जो माना अखियुनि जी रोशनी माण्हू भले नज़र इंसान जी घटि हूंदी त ऑटोमेटिक माना हुनजी अखियुनि जी रोशनी वधंदी। कराची में हाणे महदूद पैमाने ते के नर्सरियूं वञी बचियूं आहिनि। उन नर्सरियुनि में यूनिवर्सिटी रोड, कोरंगी रोड, कारसाज़, क्लिफ्टन, मलीर कैंट समेत मख़सूस हंधनि ते नर्सरियूं मौजूदु आहिनि, जितां माहौल दोस्त शहरी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा ख़रीद करे पंहिंजे घरनि जे अंगण
छतिन ते रखी माहौल में वधंदड़ गर्मीअ जे असर ऐं गदलाइण खे रोकण जी कोशिश कनि था। शाहिद कोराई, SS न्यूज़, कराची।